अदा ख़ैरत आहे वांगण जहिड़ो मुंहुं कयो वेठो आहीं को गुज़ारे वियो आहे छा? बस अदा न पुछ, अंदर सड़िया पिया है। फायजा दी शादी का जोड़ा कोन पाता, असल में लाश ते कफन रखिया। वाह जवान वाह, घर लुढ़ी विया, फसल बुॾी विया, दरिया जे बंद ते खीमा खोड़े इमदाद ते गुज़ारो कयो पिया। पर पोइ बि फिकर इहा त फ़ाइज़ा अली शादी छो कई आहे? अदा छो अची छिता थिया आहियो? हाणे छा सिंध में का अदाकारा या फनकारा शादी बि अवां खां पुछी पोइ करे? ए अदा ॿिया वञ ॿुॾ मरन, असांजी दिलि त फायजा नाले ऐं तूं हरू भरू होशियार न थी। तब्दीली आवण जो बि टाइम लॻंदा आहे। अदा समाज में त का तब्दीली कोन आणे सघियासीं, बाक़ी असां में तब्दीली इहा ई आहे जो हाणे सिगरेट जा शौक़ीन ठरो पीअनि पिया, चरस जा मवाली भंग ते हलनि पिया ऐं गुटकनि जा खफ़्ती माओ खाइनि पिया। असां में तब्दीली बसि इहा ई आहे, ॿियो मिड़ई ख़ैर आहे। बाक़ी इनकलाब असांजे हथां ईंदो, इहा ॻाल्हि खे असां शेयर न कजो। दुनिया खिलंदी, असांजो नौजवान नसल इनकम सपोर्ट जा पैसा वठण लाइ पोड़ियनि खे मोटरसाइकिल ते खणी अचनि, वॾेरनि जी सनी करे शहर में सरन वारी सलवार पाए हलनि ऐं पेट पालण लाइ टके जी नौकरी लाइ दर दर जा धिका खाइण में मसरूफ़ लॻो पियो आहे। अदा अहिड़नि अमलनि सां सुधारो बि अहिड़ो ई ईंदो जहिड़ो ॾिसूं पिया। ए बेली खुदा को मन जान छोड़, क्यों हाणे रत पी अथई। मां अॻे टपिया पिया मगर झल कंदो ॾेवई ताड़ त घर ताईं दूहे जोड़े न वञे। यार मूंखे ख़बर आहे तोसां वॾो ज़ुल्म थियो आहे, पर आउं सिर्फ़ु इहो सम्झाइण जी कोशिश कयां पियो त थोरो अकल खां कमु वठो। जंहिं ख़्यालनि जी दुनिया खे अंदर में वसाए ज़िंदगी खे खंडर बणाए छॾियो आहे, सिर्फ़ु हिकु दफ़ो अकल जे आस्थाने ते वेही हक़ीक़त खे दिमाग़ सां सोचो त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त जिते असां पेर रखियो आहे उहो असांजो दंगी न आहे। ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी कयो तॾहिं अटो वठो, ज़ोंग जी बंदि पयल सिम ते फ्री वारो नेट पैकेज मिले तॾहिं फेसबुक ते वेही कमेंट कयो, मायुनि खे बेनज़ीर वारा पैसा मिलनि तॾहिं नओं जोड़ो वठो ऐं शौक़ वरी अहिड़ा था रखो जहिड़ा के नवाब जा पुट हुजो। सॼी सिंध सूरनि मां सहके पई, हिकिड़ी मुसीबत वञे ई कोन त ॾिसूं था ॿी अचे पई। तालीम तबाह थी वई, फंड वॾेरा खाई विया, मरीज़नि सां अस्पतालूं भरियूं पियूं आहिनि ऐं दवाऊं चङा भला खणी विया। सुबुह जो घरां निकिरूं था त वापसी जी ख़बर ई कोन्हे। पंज ई वजूद ते शक थिए थो किथे गुस्ताख त कोन्हे। ज़मानो ज़ालिम सां गॾु बीठल आहे ऐं असां ज़ुल्म ते पलूं पिया। कॾहिं दर्दनि जे दरिया मां तड़ करे वफ़ादार हुजण जो सबूत ॾियूं था त कॾहिं निगाहुनि जे लुड़कनि सां सजदा करे पंहिंजी बेवसी जी फरियाद कयूं था। लाशनि खे बि असां खणूं, पुछाणा बि असां खां थियनि था। अमीरनि जी दुनिया तॾहिं त लताड़िया वञूं था। हिते अजीब कश्मकश जी हवा हले थी, डिग्री खां बग़ैर नौकरी नथी मिले ऐं पैसे खां बग़ैर डिग्री नथी मिले ऐं पैसो उन्हनि जी मिल्कियत आहे जिन्हनि जी नसलनि खां गुलामी कई आहे। इहे उसूल कानून सभु असां ते ई हलनि था, इन्हनि जो हुजण त अज़ल खां पाक आहे। असीं लाश रखी रोड ब्लॉक कयूं तॾहिं बि FIR नथी लिखिजे ऐं इन्हनि जे उताक त पाणी जी मोटर चोरी थिए त सॼो राज वधजे। इहा कहिड़ी निंड आहे जेका सजन खां ख़तम ई नथी थिए। हिते हर ज़ुल्म हर नाइंसाफ़ी जी दास्तान लिखियल आहे, पर अलाए छो पढ़ण लाइ क़ौम अंधी बणियल आहे। फना जा वहकरा हर रोज़ वधंदा अचनि पिया ऐं असां मुक़ाबिलो करण बजाए महिमान नवाज़ी कयूं पिया। रिछ कुते जी वेड़ खां वठी कुकुड़नि जे मेलनि ताईं असांजा सभई शौक़ तबाही जी निशानी लॻनि था। इश्क जे बुखार में विकोलियल जिस्मनि में उहा जान छो न आहे जो पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद पैदा कनि। अॼु तव्हांजी क़ौम जा माण्हू दर बदर आहिनि, तव्हांजूं इज़तूं नीलामी जी बाज़ार में सजियल आहिनि ऐं कहिड़ी गैरत जी ॻाल्हि कयो था। हिते गैरत ते बि वापार हलनि था। छा अखियूं खोलण लाइ इहो काफ़ी न आहे त हर दर जी गुलामी कयो था? ॻोठ में रहो त चङे मुड़ुस जी गुलामी, बिरादरी ते अचो त सरदारनि जी गुलामी। भले आज़ादी जा कूड़ा दिलासा दिलनि में रखो, पर हक़ीक़त इहा अथो त क़दम क़दम ते गुलामी कयो पिया। तबक़नि जी गुलामी, नसलनि जी गुलामी, शाह पीर खलीफ़नि जी गुलामी, हाकमनि जी गुलामी ऐं इन्हनि वॾेरनि जी गुलामी। पर ख़ैर आहे, असांजो छा वञे? असांखे बसि इहा फ़िक्र आहे त फ़ाइज़ा अली शादी छो कई आहे। गुलामी जा इन तवील सफ़र असांजे ज़हननि खे एतिरो त माज़ूर बणाए छॾियो आहे जो हाणे चोर, लुटेरा, धाड़ेल ऐं लोफर क़िस्म जे माण्हुनि खां असांखे को बि एतिराज़ न आहे। पर जेकॾहिं को हथ में सच जो कलम खणी हक़ खे लफ़्ज़नि जो रूप ॾेई अक़ल ऐं शऊर जी हाम भरे थो त असां ते थींदड़ ज़ुल्म जा पुछाणा बि उन्ही खां थियनि था। ज़ालिम जे दर जी सलामी भरियूं था, मज़लूम जे वजूद खां बि नफ़रत कयूं था, नफ़रत खे संजीदगी सां मोहबत सम्झूं था ऐं मोहबत जी चादर में हवस रखूं था। असीं दुनिया जी उहा वाहिद क़ौम आहियूं जेका सुधारो त चाहे थी पर सुधरण न। असां पंहिंजे दिलनि में उहे खौफ़नाक हक़ीक़तूं लिकाए रखियूं आहिनि जिन्हनि खे पाण ॿुधण लाइ तयार ई न आहियूं। यादि रखो, बर्बादी जे बादलनि मां बहार जी ख़ुशबू अची सघे थी, पर गुलामी जे दगनि ते कॾहिं ख़ुशहाली नथी अची सघे। कैद खाननि जा उहे कहर सिर्फ़ लुड़कनि खे पनाह ॾियनि था जेकी ज़हननि खे पीढ़े सोच खे तबाह कनि था। जॾहिं तव्हांजूं हक़ीक़तूं तव्हांखे ताना लॻनि थियूं तॾहिं तव्हांजूं हसरतूं ई तव्हां ते लानत विझनि थियूं। मुंहिंजो मक़सदु मुंहिंजे अक़ल जी अकासी करे थो, इन करे मुंहिंजो हर लफ़्ज़ सचाई जी दावा करे थो। उहे सचायूं जिन्हनि में असांजो वजूद समायल आहे, असांजूं महरूमियूं, गफ़लतूं ऐं जहालत जूं उहे वाटूं जिन्हनि निजात जे मुक़दर खे बि मुझाए रखियो आहे। यज़ीदी दौर में पिया जियूं, आज़ादी त कुफर हूंदो। फिरौननि जी गुलामी में
असांजो साह अटकियल आहे। अजब फ़लसफ़ो आहे हिते ज़िंदगी जो। अञा इन ख़बर खां महरूम आहियूं त गुलामी करण लाइ जीअणो पवे थो या जीअण लाइ इन्हनि जी गुलामी कयूं पिया। हूं हमेशा कोशिश कई त बहितर लिखां, सच लिखां, उहे हक़ीक़तूं बयान कयां जेकी ज़ंगियल ज़हननि ऐं मुर्दा ज़मीरनि खे जियारे छॾियनि। जहालत में अक़ल जी दावा ख़तरनाक साबित थींदी आहे। इन हक़ीक़त खां तव्हां बि वाक़िफ़ हूंदा। तंहिं हूंदे बि सिर जी परवाह न कंदे शऊर जी शमा खे रोशन रखियो। तकलीफ़ुनि जे तहखाननि वजूद ई टहकाए छॾियो, पर हौसला हमेशा शिकस्त खां इनकारी रहिया। दुखनि खे ॾिसंदा रहियासीं, दर्दनि में जीअंदा रहियासीं, हर ज़ुल्म ते निगाह हुई, ज़ालिम खे ललकारींदा रहियासीं। गुलामनि जा टोला ॾिसी मायूसी महाज़ जोड़िया, पर ज़मीर पंहिंजे फ़र्ज़ जा फ़ख्र सां अलम खयां। ज़हन में रहे त दुनिया में हर तब्दीली जी शुरूआत इंसान जे ज़हन खां थींदी आहे। ये एहतजाज धरणा सभु सबूत आहिनि त तव्हांजा ज़हन अञा बि गुलामी जी क़ैद में आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे, असां रवैया त तब्दील कया पर कॾहिं सोच न बदिलाई। जिन्हनि खां बाग़ी थियणु खपे उन्हनि जो साथ घुरूं था ऐं जिन्हनि जो साथ खपे उन्हनि सां दुश्मनी रखूं था। गुलामी खां बाग़ी थी आज़ाद फ़िज़ाउनि में साह खणणु असां कॾहिं सोचियो ई न आहे, छो त असां ज़िलतनि जा पायल उहे इंसान आहियूं जेकी ज़ुल्म जी मदार ते झूमी उथनि था। ज़मीर पंहिंजे ज़िंदान जो कैदी बणियल आहे, जिस्म अलॻि गुलामी जो आदी बणियो आहे। बदिलाव जे इन्ही मुंझिल महाज़ महफ़िलनि जी मदोशी खे महरूमी जो रंग ॾेई दगा खे दगनि जी रौनक बणाए छॾियो आहे। असांजा मक़सद अनखुट सफ़र जा रोलाक बणिजी मंज़िलनि जे निशाननि खे मायूसी जा चोला पाराए कदमनि जे बुनियादनि खे सुकाए छॾियो आहे। इन करे दाहूं पंहिंजी मिल्कियत ऐं महरूमी पंहिंजो मुक़दर बणियो आहे। अक़ल खे बि अजब आहे त जहालत जा मेला अक़ल जे ई नाले ते धमालू हणनि था। मुंहिंजी सोच, मुंहिंजो मक़सद ऐं बुनियादी जा ओञाण इन करे लॻनि था छो त असां मुंतक़िली जे अमल खां लातालुकी जो इज़हार कयो आहे। असां ॿुधण जी हद ताईं महदूद रहियासीं, अमल जी वाट खां महरूम रहियासीं। हिते हर शख़्स अदीब, हर माण्हू लेखक बणियल आहे। रवैयनि जी तिर्ज़ ॾिसी महसूस इहो थींदो आहे त सम्झाइण बाद जी ॻाल्हि आहे, पहिरीं इन्हनि खां सिखणो आहे। हिते सजन जी तारीख़ दाहूं करे थी ऐं क़ौम तबाही में बि बाहूं हणे थी। हिते सेखारण वारा चरिया थी विया, उथारण वारा पाण सुम्ही रहिया ऐं संभालण वारा ख़ुदि गुम थी विया। पर असां लाइ अक़ल ईअं आहे जी सुधरण को कुफर आहे। असां हक़ जी ॻाल्हि कयूं था, क़ौम जी ॻाल्हि कयूं था, बहितरी, तरक़ी ऐं ख़ुशहाली जी ॻाल्हि कयूं था। जेकॾहिं इन ते बि कंहिंखे एतिराज़ आहे त इन जो मतिलबु या उहो ख़ानदानी अमीर आहे या वरी पैदाइशी चरियो आहे। पंहिंजे पाण खे ॾिसो, छा तव्हांखे पंजनि हालतुनि ते रहम नथो अचे? पंहिंजी औलाद, पंहिंजी क़ौम, पंहिंजे नस्ल ते गैरत नथी अचे? बुज़दिली खे सबर जो नालो ॾेई नज़रअंदाज़ी खे अक़लमंदी नाहे चइबो। दुनिया में रहणो आहे त साबित करणो आहे। तकलीफ़ूं हज़ारें छो न हुजनि, पर ज़मीर खे सदाईं ज़िंदा रखणो आहे। पर हिते महिनत जे बदिले मोट ॾिसी मूंखे पंहिंजूं ई सिटूं यादि अचनि थियूं त सफ़र आरज़ू जी कहाणी न पुछिजो, वफ़ा बि असां लाइ वबा जी कड़ी आहे। लिखियासीं जॾहिं बाब सूरनि जा सारा, असांजी लिखाई असां ई पढ़ी आहे।